Standing in front of room. यार सोच कुछ वाली पांच मच्छी में यार सोच लालो ना सोच नगे हेजरी तोखे छा थियो खुदा जी मारे पवई वरी छिड़कदो बराए कढियो साव अल्लाह केड़े आस्थाने ते वेठो बैठे बैठे वरी केड़ो चिनो थी वई आज भला सवाई पी दी जा अरे न यार लालू मां सवेरे खां वठी ॾिसां तूं अलाए कहिड़ी सोच में घुम लॻो पियो आहे अलाए ॾे त ख़बर फंक त मां पियां थो तोखे कहिड़ो मोकारो थियो थी जो टिफिनी वारी कारे मुंहुं जो पियो थी हाड़े हा चैनक बुथिया तो खाई वैसे पर यार सोची छा तो सवेरे घुम वठी छा भला काई को मारण जा पैसा त न वरदा थी मांजा वाली मां सोचा थो त फनकार छा रुली व्यास या फनकार मरी गया नहीं तू फनकार थी अगर तू फनकार थी तो मां भी पाकिस्तान जो वजीर आजम थी इमरान खान जा असले सफारी कार्ड जो मां फनकार नथो छी सका तू फनकार थी दे छजो हेडो ओबो जो मां बेने फनकार का वैस चंगो चंगो मां वञा थो को नो उस्ताद क्या हलो हलो बा केड़ा पटका बांधे हा वञा थो असां मस्त आहियूं पंहिंजी दुनिया में छा वञे असांजो ज़माने वञे फनकार ॾिसूं कहिड़ा पटका थो बने जेको फनकार कंदो आहे उन जो घर काथे आहे स्कूल में पढ़ने हा तो मस्जिद थी हा 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 बिल्कुल हा तो हाँ। घर उते हा थैंक यू मां वञा वठो ये तो वाला फनकार ये तो चलाता फनकार ॾे वेंदुमि त रागी दड़ छिन वञा ये की तो फनकार थी अचुता पाण हलम दिल जा मालिक बोला मुझे यार जी पारत थई दिल जा मालिक वो मौला मुझे यार जी पारत थई यार जी पारत थई वो मौला मुझे प्यार जी पारत थई फनकार की आवाज अचे थो ओ जमाल मां केॾो रिलीज़ दिल जा मालिक वो मौला मुझे यार अस्सलाम वालेकुम हा वियम था नालो कीअं अचण जो बाबा उस्ताद तव्हां वटि उमेद खणी आयो आहे हिकिड़ी हुकुम कर लालू छा मसलो आहे ओ छा चवंदा नी जेको इहो उस्ताद जेको इहो आहे न इहो फनकार छणो फनकार छा चई वरी चओ फनकार छणो मूंखे फनकार छणो पंहिंजे लाइ ज़बान ते सेट कर बाता मूं ॾिठो तूं फनकार थी अरे छा चओ मूंखे अटो ॾियां तड़ो न थियो आहे ॿियो छा सर्दी मई बि चवां सुबुह लाॻो थप खणी थी वञे छा थी आहे उछ उस्ताद न कर मूंखे फनकार छणो थी ईअं न कर मां रुली वेंदो मां मस फनकार छणा हलो यार हल तूं फनकार थींदो ॿिया छा पाठा मिटदा हल पंहिंजो कमु कर हल चङो भला हलो यार हलो असांखे ॻाइण ॾे हलो यार असांजी रोज़ी ते लत ॾींदो जेको घणो रुसंदो कुल फनकार मई फनकार थियण को सुथरो अल्लाह दिल फता अरे यार आज तो मैं कहूं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाहर मजे में तबीयत ठीक है बा तो मैं कम होयो अरे तो वो लालू है ना
जेको जोड़ी वन जेको आहे मोबाइल सां गॾु हूंदो आहे हा उहो ई आहे लालू हाँ हा उहो ई लालू अरे मूंखे इहो त ॿुधाए ओतो वारो यार मोबाइल किथे आहे उहो मूंखे अॻिले पैसा वठी वियो आहे त मुंहिंजो किरायो खुटी पियो आहे इहो आहे किथे उहो त सॼो ॾींहुं आस्थाने ते वेठो आहे डंडो कुंडो झलियूं बांधो वेठो आहे मां तो वटि वॾो कम सां आयो आहियां अरे त छो आयो आहे कहिड़ो मां हिते वरी राशन हलायां थो मां तव्हांजो शागिर्द थियणु चाहियां थो अरे हिन भागा मां कहिड़ो वरी सरकारी स्कूल जो मास्तर आहियां जो तूं मुंहिंजो शागिर्द थींदे न उस्ताद मां अदाकार थियणु चाहियां थो अरे साईं मिली निंड में छिछड़ा यादि अरे हिन भागा तूं जंहिं स्क्रीन ते ईंदे न उहा स्क्रीन ई सड़ी वेंदी उस्ताद वरी मां में कहिड़ो राकेट फिट चलनि अरे हिन भागा वञी का रोज़ी कर अला अला कर असां वरी कहिड़ा हाणे पटका ॿुधाइनि जो तव्हां ॿुधंदा वे अरे ग़रीब रोज़ी रोज़ी कर पंहिंजी वञ उस्ताद मां अदाकार थियणु चाहियां थो तो वटि तॾहिं आयुमि ओ मथे जा सूर तोखे ॿुधो ई न अरे बाबा अदाकारी में रखियो छा आहे अॼुकल्ह त अहिड़ो बाबा दौर अची वियो आहे जे हर नंढो वॾो औरत छोकिरी हुजे चाहे वॾी औरत हुजे सभिनी खे इहा हेतिरी लितर जॾहिं मोबाइल लॻी पई आहे सभु टिकटॉक कंहिं महिल छा कंहिं महिल यूट्यूब कंहिं महिल कीअं बाबा अला अला के ख़ुदा खे मञो पंहिंजी रोज़ी रड़ी कयो हे छो था तव्हां जेको आहे बुराई फैलायो ख़ुदा खे मञो बाबा हाणे असां जां छॾियो उस्ताद अॼु अखियूं मुंहिंजूं खोले छॾियूं मां ग़लति रस्ते ते वञी पियो अॼु सिधे ते वेंदुमि शाबाश जेकॾहिं तो जहिड़ा न जवान सभु सिधे रस्ते ते अची वञनि इहा पबजी टिकटॉक अरे केतिरियूं बीमारियूं आहिनि नेटवर्क ते इहे सभु छॾे करे अगरि पंहिंजो कमुकार कनि ऐं पंहिंजी पढ़ाई कनि तालीम सां शौक़ु रखनि त असांजो हीउ पूरो पाकिस्तान ऐं असांजी सिंध धरती तरक़ी कंदी ठीकु आहे न बाबा ठीकु आहे बाबा ख़ुदा हाफ़िज़ मां आला भलाई